बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अॼु साईं असां आया आहियूं बाईपास ते साईं अब्दुल हमीद साहब जे तमामु ज़बरदस्त जेको प्लाटिंग आहे ऐं काफ़ी हिते बहितरीनु प्लाट बि आहिनि ऐं काफ़ी लोकेशन ते हिते जेको प्लाट आहिनि ऐं काफ़ी टाइम खां बाद में मुंहिंजो हिते अचणु थियो आहे त अल्हम्दुलिल्लाह मां प्लाट साईं जा विज़िट बि कया आहिनि ऐं पोइ हिते जेकी बि एराज़ी आहे त हे अल्हम्दुलिल्लाह साईं जी आहे। हे घिटी आहे, मेन घिटी। हिन जा ॾाढो जेके दुकान आहिनि ऐं हिन जे प्लाटनि जे बारे में छा हिते रेट आहे, इन जी तफ़सीलात जेको असां साईं अब्दुल हमीद साहब खां वठंदासीं त साईं हिते पाणी जी जेको आहे छा पाणी हिते मिठो आहे या पाणी खां अलावा जेको आहे ॿियूं हिते छा सहूलियतूं आहिनि ऐं हे जेकी प्लाटिंग जेकी साईं जी आहे त हिन सां बिल्कुलु मुतसिल जेको आहे शहदाद कोट जो मेन जेको शादी हाल जंहिंखे मारवी जेको आहे सोसाइटी शादी हाल बि चयो वेंदो आहे ऐं हिन मारवी हाल खां बाद में मुतसिल नादरा ऑफिस बि जेको आहे टाइम मुकमल थी चुकी आहे। यानी हिते काफ़ी हाणे आबादी अल्हम्दुलिल्लाह क़रीब आहे ऐं काफ़ी आबादी स्पीड सां जेको आहे वधंदी अचे थी त काफ़ी जेको आहे शहर वारनि खे इहा गुज़ारिश आहे त तव्हां काफ़ी जेको आहे प्लाट पंहिंजा वठो जेकॾहिं ख़रीद कयो न त अल्हम्दुलिल्लाह हे काफ़ी लोकेशन ते जॻह आहे, हिते जेको आहे पंहिंजा प्लाट ख़रीद कयो। त इन प्लाटनि जे बारे में तफ़सीलात जे बारे में वधीक असांजो उस्ताद मोहतरम क़ाबिल एतिराम साईं अब्दुल हमीद साहब खां असां हिन प्लाटनि जे बारे में तफ़सीलात वठंदासीं। जी साईं। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी आयो। अल्हम्दुलिल्लाह ॾिसो था त ही मेन मोटरवे बाईपास आहे असांजे शहदाद कोट जो, सम्झो था। ऐं ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे त अल्हम्दुलिल्लाह हिते असां वटि जेका तव्हां पाणी जी ॻाल्हि कई त पाणी हिते जर जो माशाअल्लाह मिठो पाणी आहे, फर्स्ट क्लास ज़बरदस्त VIP पाणी आहे। ऐं ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे त इहो बिनकुट शादी हाल ऐं प्लस में नादरा बि पंहिंजो हाणे ॿाहिरि जेको आहे सो पंहिंजो शिफ्ट थी आहे। ऐं हीअ प्लाट जेके तव्हांखे नज़र अचनि था, सम्झो था, हीअ तक़रीबन 13 जरेब ऐं 7 वेसा आहिनि। भाऊ जेकॾहिं हेॾे असांजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे, हीअ हुन वाही खां वठी करे हीअ प्लाट हीअं शुरू आहिनि यको साईं मेन मोटरवे बाईपास ऐं आबादी जे विच में आहिनि, सम्झो था साईं। जितां की तव्हां माना तव्हांखे आबादी ख़ैर अल्हम्दुलिल्लाह पाण त जीअं निकिरंदा आहियूं चकर ते अॼु इरादो कयोसीं त भई पंहिंजो गॾिजी करे ॿाहिरि हलूं हुते प्लाटनि ते चकर ते हूअं ईंदा आहियूं और इरादो कयोसीं त अॼु माना भरियूं तव्हांखे जेको प्लाटनि जी एराज़ी त तव्हां अल्हम्दुलिल्लाह असांखे ॿुधाए छॾी आहे। त हाणे इहो बि जेको आहे नाज़रीन खे ॿुधायो त हिते तव्हांजी प्लाटनि जी फ़ी फुट पोइते ॾाढो मेहनती घणी आहे। ॾिसो सर, असल में जेको आहे सो मेन जेको मोटरवे बाईपास जे मथां असां माना जेका कटिंग कई आहे उहा दुकाननि जी आहे, ठीकु आहे। हिकिड़ो जेको दुकानु आहे 12 बाय 35 जे हिसाब सां दुकानु आहे, तक़रीबन 14 लख रुपए जो असांजो फ़ी हिकिड़ो दुकानु आहे। बिल्कुलु उन्हनि दुकान जे पोयां 600 रुपया फ़ी फुट माना प्लाट आहे। उनखां बाद में वरी 15 फुट गली आहे। उनखां बाद में जेको आहे सो पोइते आख़िर ताईं 500 रुपया माना फ़ी फुट असां रखियो आहे। ऐं उन में तक़रीबन 6 खां 7 8 महीना जी सहूलियत आहे, जीअं माण्हू आराम सां पैसा वग़ैरह ॾेई सघे। जी जी 8 महीननि जे हिसाब सां सहूलियत। ऐं हर 100 फुट ते 15 फुट माना गली आहे। हीअ जेका आहे पंहिंजो 20 फुट गली आहे। अॻिली जेका आहे पंहिंजो इहा भरा थियल आहे, इहा 30 फुट गली आहे। विच में जेको आहे सो पंहिंजो माना हर 100 फुट खां पोइ माना 15 फुट घिटी आहे। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे त हिननि दुकाननि जे आॾो 110 फुट हे जेको मिटी जो भराव आहे 14 लखनि में असां इहो मिटी जो भराव बि माना कराए ॾींदासीं साम्हूं। हा बिल्कुलु दुकाननि जे आॾो ऐं प्लस में दुकान वारो जेको एरिया, जेका दुकान वारी एरिया आहे उन में बि असां तक़रीबन माना भरा कराए ॾींदासीं 14 लखनि। जी हा, हर शइ अल्हम्दुलिल्लाह खातो वातो असांजो। मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे अर्ज़ु कयां न साईं, हिन टाइम जेका तेज़ी सां जेका महांगाई वधी हली आहे, हीअ दुकान जेके हिन टाइम हिननि जी जेकॾहिं रक़म इहा 14 लख रुपया आहे न, तव्हां यकीन ॼाणियो 6-8 महीननि खां पोइ हीअ दुकानु 25-28-30 लख रुपए में कोई ॾियण जे लाइ तयारु न हूंदो। छो त तव्हां ॾिसो था न, डॉलर त ॾींहों ॾींहुं रोज़ वञे थो वधंदो न, सम्झो था। डॉलर ॾींहों ॾींहुं वञे थो माना वधंदो। हाणे तव्हां ॾिसो पहिरियों माना मोटरवे बाईपास जे मथां छा हुयो अल्हम्दुलिल्लाह, हाणे त हर शइ जीअं नादरा ऑफिस चवनि था त उहा ॿाहिरि थी अचे। वरी उनखां अलावा अची शिफ्ट थी वई आहे। ऐं पासपोर्ट ऑफिस बि ॿुधूं था, वल्लाहु आलम बिसवा, वधीक अल्लाह ताला खे इल्मु आहे, सम्झो था। अच्छा, हिते साईं तव्हांजी तमामु वॾी जेकी हिते जेकी तमामु वॾी जेको आहे प्लाटिंग जेकी तव्हां कई आहे तक़रीबन 13 जरे वेॾे ॿुधायो था, कुझु जरे वेॾे ॿुधायो था त हाणे हिते छा मदरसो मस्जिद काई? बिल्कुलु उहो मां साम्हूं तव्हांखे वठी हलां थो, प्लाट ॾेखारियां थो। उन वाटर जे बिल्कुलु क़रीब सां हलूं था। अॻिते मां तव्हांखे ॾेखारियां थो इंशाअल्लाह। उते 7000 फुट ऐं जिते बि असां प्लाटिंग कंदा आहियूं उते 7-8 हज़ार या 10 हज़ार उन प्रॉपर्टी जे हिसाब सां मस्जिद जे लाइ कढंदा आहियूं। उहो कढी आहे ऐं इंशाअल्लाह अनकरी मस्जिद जो कमु बि शुरू कराईंदासीं इंशाअल्लाह। माशाअल्लाह स्टार्टिंग में माना मस्जिद इंशाअल्लाह सुमा इंशाअल्लाह स्टार्टिंग हिन जी सेल
असां तक़रीबन गुज़िरियल साल खां कई आहे, पर छा आहे त सैलाब वारो मसइलो हुयो, उनजे करे असां हेॾे तवजो न कयो आहे। तक़रीबन शुरू जे अंदरि 3-4 दुकान, पोयां प्लाट, वरी हिते हिकिड़ो प्लाट, हिकिड़ो दुकान, हिकिड़ो प्लाट, सेल असां शुरू करे छॾी आहे, सम्झो था। भला बिजली जो जेको सिस्टम भला कीअं? सर ॾिसो, आहे त हाणे हे जेको पासो आहे सिटी खे वेझो आहे, पर हिन टाइम अहिड़ो को बिजली जो सिस्टम फ़िल वक़्तु असां वटि अवेलेबल न आहे। ॿियो सर, अॻु में इहे शयूं हूंदियूं, माना बिजली जे लाइ माण्हू परेशान हूंदो। अॼुकल्ह त अल्हम्दुलिल्लाह ॾिसो था त बिजली बराए नाम असांजे सिंध जे अंदरि सोलर वारो सिस्टम हर कंहिं वटि आहे, जेको पंहिंजो माना कामयाबु बि आहे माण्हू इस्तेमालु। हा आहे, बिल्कुलु बिजली ईअं न त न आहे, मफ़क़ूद त न आहे न, बिल्कुलु बिजली आहे। पोयां ही वाटर सप्लाई आहे, सम्झो था साईं। ही साम्हूं पंहिंजो ही शहर आहे, शहर खां ॿाहिरि त न आहे जो अला माफ़ी ॾे। अमूमन जेके बि कोई माण्हू प्लाट वठंदा आहिनि त उहे सभ खां पहिरियों इहे शइ ॾिसंदा आहिनि त साईं पहिरियों जेको बिजली हुजे, जी जी, हिन खां बाद में नाली हुजे, जी जी, ऐं गैस हुजे। छा हिते गैस अचण जो बि कोई इम्कान आहे? हा ईंदो। हा, असल में ॾिसो न साईं, गैस ही असांजे साम्हूं जेको आहे सो पंहिंजो रईसनि जो ॻोठु सॾिबो आहे पुराणो, रईस ख़ुदा ॾिने ख़ान चांडे जो, इन्हनि जे ॻोठ ॾे जेको आहे सो पंहिंजो माना गैस जेका आहे उहा वञे थी पई, सम्झो था। बाक़ी हाणे ॾिसो न, ही शयूं जेके बि आहिनि इहे गवर्नमेंट सां वाबिस आहिनि, जॾहिं बि माना ठहनि थियूं। सर, हे जेको असां रेट जेको तव्हांखे ॿुधायूं था न, ही माना ईअं सम्झो, अॼु तव्हां ॾिसो त 160 रुपया सर पंहिंजो खंडु जेको आहे उहो पंहिंजो किलो आहे, ठीकु आहे। हाणे 160 रुपए वारी जेका खंडु किलो आहे त हाणे 500 रुपया फुट, माना का ॻाल्हि ई कान्हे का, सम्झो था। कोई माना पैसा ई न आहिनि न, सम्झो था। ज़ाहिर आहे वरी असांजे जीअं ॿियनि शहरनि में वरी पंहिंजो डबल मिल चार्जिस ॿियो वग़ैरह हे हो, त पोइ वरी घणो कमु माना वधी वेंदो आहे, जंहिंखे ग़रीब माण्हू अफोर्ड न करे सघंदो आहे। अच्छा, हिन प्लाटनि मां तव्हां कोई सेल करे विया साईं? हा, अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह, ॿुधायोमांव न, 3 पंहिंजो 3-4 दुकान शुरू में, हुनजे पोयां प्लाट, हिते हिन घिटी जे भरिसां हिकिड़ो दुकानु ऐं पंहिंजो हिकिड़ो प्लाट, विच में हिकिड़ो प्लाट खपायो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी दोस्त हाणे अचनि बि अथा, सम्झो था। छो त साईं हाणे अल्हम्दुलिल्लाह ॾिसो न, मां तव्हांखे ॿुधायां त हिन टाइम मोटरवे ते वॾो माना बाक़ाइदा माण्हू, अच्छा असांजे सिटी जे माण्हुनि जो ख़्यालु बि हो त ॿाहिरि हाणे हिन टाइम तव्हां असां बीठा आहियूं बग़ैर पखे जे, तव्हां छा था सम्झो कीअं हवा हले थी पई, ऐं राति जो 10 खां पोइ या 11 खां पोइ त हवा अञा बि वधंदी आहे, सम्झो था। मां तव्हांखे मस्जिद जो प्लाट बि ॾेखारियां, ऐं स्टाफ कंदा मोड़े ये प्लाट जी है जेकी घिटी आहे, असां अल्हम्दुलिल्लाह सर्वे कंदा हलूं था। सर पंहिंजो, हा मुनीर जान जी साईं, अचो अचो अचो, गाॾी अॻिते काए अचो त मस्जिद जो प्लाट। जी सर, साईं अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो साम्हूं जेको मस्जिद जो प्लाट आहे इहो साईं? बिल्कुलु इहो साम्हूं वाटर आहे। अच्छा, हे घिटी जेकी आहे कुझु वधंदी बि सही साईं? 20 फुट जेका घिटी आहे न जी, इन जे बिल्कुलु माना मथां आहे। अच्छा, हे त साईं 20 फुट खां घटि थी लॻे, पोइ खाइजी वई आहे? असल में मसइलो इहो आहे त बरसातुनि जे करे, बारिश खां अॻु में जो भराव जेको थियल आहे न, जी, त उन में जेको आहे सो पाणी में उहो माना मसइलो थियो आहे। अच्छा, इन करे लही वई आहे हेठि? जी हा, जी। बाक़ी मुकमल 20 फुट घिटी आहे? जी जी बिल्कुलु, माशाअल्लाह। साईं अल्हम्दुलिल्लाह ज़बरदस्त, हिते पाणी बि तमामु वॾो मिठो निकिरंदो साईं? जरा जो पाणी साईं हिते A1 पाणी। माशाअल्लाह माशाअल्लाह, सभु ज़मीनूं बि आबाद आहिनि। न सर, वो मस्जिद वाला प्लाट करो बस बस। वॾो कुरानी है ना? हाँ हले तो सही। हाणे तव्हां असांखे हिते ॿुधायो त कहिड़ो प्लाट आहे? अच्छा, हिते 7000 फुट मस्जिद लाइ आहे। अच्छा, हे प्लाट तव्हां कंहिं मौलवी साहब खे ॾेई छॾियो आहे या अञा पेंडिंग में पियो आहे? कोई मौलवी साहब उमेद करे? मां इरादो कयो आहे पाण ठाराइण जो। अच्छा अच्छा, इंशाल्लाह मां पाण ठारायां। माशाअल्लाह, तव्हां हिते साईं पंहिंजी बि हिकिड़ी जॻह ठाहींदा हुया? हे मस्जिद आहे मदरसो, मां पाण ठाराईंदुमि। पाण ठाराईंदो न? हिते तव्हां पंहिंजी राइश बेसिकली? बिल्कुलु इरादो आहे त पंहिंजो राइश बि कंदो हिते? जी हा, जी हा, इरादो आहे। छो त मेन एरिया आहे बिल्कुलु। ॾिसो था साईं, हे साम्हूं आबादी शहर। जी सर, हा। अदा मुल्ला मुनीर रहमान साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे हिननि? माशाअल्लाह तव्हां बि सुठा डीलर आहियो। तव्हांखे ख़बर हूंदो त तव्हां जिथे बि जेको आहे सो प्लाटिंग वग़ैरह कंदा हो त उते मुंहिंजो हिसो हूंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, माना को या अधु जिरेब वठां या जिरेब वठां या 2-3 दुकानूं वठां। हींअर बि हिते मुंहिंजो इरादो इहो आहे जेकी सूरत हाल ॾिसी करे पोइ मां इहो सोचियो आहे त मां हिकिड़ो दुकानु खणंदुसि, ऐं दुकान खां पोयां मुतसिल जेको 2000 फुट घणो बीहंदो उहो 1400-1500 फुट इनशाला इन जो बि थींदो अनक़रीब तव्हां सां एग्रीमेंट। ॾिसूं था इनशाला मुस्तक़बिल में हिते सुठो फ़ाइदो थींदो।
जेका असांजी ईंदड़ नस्ल आहे उन जे लाइ इनशाला फस्ट क्लास शइ थींदो बाक़ाइदा सां। हाणे को हिन जो ॾिसां थो रेट जो 14 लख रुपया आहे, त अॻिते माशाअल्लाह वधी वेंदो। साल खां पोइ तव्हां रेट जेको आहे सो पंहिंजो माना अप ॾिसंदव, छाहे त थी वेंदो साईं। जेको चढ़ी वियो आहे न, बाज़ माण्हुनि जो इहो चवणु आहे त हेल जेको माना हीअ असां वटि फसल जेको थियो आहे न, हाई लेवल जो फसल थियो आहे, जंहिंमें वञी सम्झो त 20 सालनि जो रिकॉर्ड टुरंदो बाक़ाइदा सां। छो त सैलाब जो जेको पाणी आहे न हर हंधि झर झंग ते पुॻो आहे। जेके ज़मीनूं गैराबाद हुयूं उते बि पाणी पुॻो आहे, जिथे किथे फसल आहे। मां त पंहिंजो ॻोठु जेको आहे सो वेंदो रहंदो आहियां, ॾिसां थो त जेके ज़मीनूं गैराबाद हुयूं उहे बि आबाद थिया आहिनि ऐं हाई लेवल जो जेको आहे सो सारी बीठी आहे। हेल रेट बि माना अॻे खां तमामु ज़्यादा थींदा। असांजो आहे हिकिड़ो माइट आहे, उहो ॾेखारे मूंखे पंहिंजो पंजरे बि हुयसि, चई इहो आहे सुपर आहे। मूंखे उमेदु आहे हिन साल मां हिन मां 8-10 लख रुपया खणंदुसि। छो त हाणे खां असांजे वाटर ते माण्हू सॼो वाटर जेके आहिनि न ठीके ते खयूं अथऊं, असां 8,000 रुपये ते मण खणंदासीं तव्हां खां, भली पोइ उन टाइम रेट छा बि थिए। माने सम्झनि था त हिन साल सुठो रेट थींदो हिननि जो। मूंखे बि उमेदु आहे इनशाला हिते बि बाक़ाइदा सां रेट थींदा। ऐं मां दोस्तनि खे तव्हांजे तवसुत सां इहो चवंदुसि त जल्द अज़ जल्द पंहिंजे लाइ हिते बुकिंग जारी जेको आहे सो करायो, दुकानु वठो या प्लाट वठो। फस्ट क्लास हिकिड़ो जेको आहे सो हिते माना लोकेशन बि भली आहे साईं, भरिसां नादरा वग़ैरह। हिते साम्हूं ॾिसूं था होटल ॿिया टिया, माना वॾो जहान आहे हिते। पेट्रोल पंप सुठो कमु थींदो इनशाला। 24 कलाक आहे साईं, ॿाहिरियां माण्हू अचनि वञनि था। मूंखे त माना ॾाढी ख़ुशी थी वई जॾहिं मां प्लाटिंग ॾिसां थो न। अॻु में मुंहिंजो खणे हिन बारे में थोरो ज़हन न हुयो, पर हाणे सोचां थो त इहो ज़रूरु जेको आहे सो मां हिते वठंदुसि हिकिड़ो दुकानु पंहिंजो प्लाट। सही मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजो मुल्ला मुजीबुर रहमान साहब जो ऐं पंहिंजे मुल्ला मुनीर रहमान साहब जो। अल्हम्दुलिल्लाह असर जी नमाज़ खां पोइ जेके आले मसाजिद ऐं मदारिस हूंदा उन्हनि खे इन शइ जी ख़बर आहे त असर खां पोइ असांजो ईद जो टाइम हूंदो आहे। ॿाहिरि निकिरंदा आहियूं, सॼो ॾाढो मस्जिद ऐं मदरसे जे अंदरि वक़्तु हूंदो आहे। असर खां वठी करे मग़रिब ताईं पंहिंजो थोरी घणी गैदरिंग वग़ैरह थींदी आहे, चांहि वग़ैरह पीअंदा आहियूं हाल अहिवाल। त पोइ ईअं घुमण जे लाइ कॾहिं काॾे निकिरंदा आहियूं। त पोइ अॼु वरी जीअं मुल्ला मुजीबुर रहमान साहब मुल्ला मुनीर रहमान साहब जेके आहिनि पंहिंजो गॾु हुया, इरादो कयोसीं त पंहिंजे प्लाटनि ते वञूं ऐं पंहिंजो चकर हणी अचूं। अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठी ऐं बहितरीनु फ़िज़ा आहे। पोइ तमामु साथियुनि जो वरी मशवरो इहो ई थियो त साईं भला हलूं हूअं ई अथा, छो न हिन शाम जे ख़ूबसूरत मंज़र खे जेकॾहिं कैमरा जी अखि जे अंदरि आणिजे, ताकी हिन रूनुमा मंज़र खे ॾिसी करे शहदाद कोट ऐं असांजा शहदाद कोट जा जेके परदेसी भाइर, शहदाद कोट जा या पाकिस्तान जा जेके बि मुंहिंजा परदेसी भाइर आहिनि, उहे बि असांखे ॾिसनि। असां बि ज़ाहिर आहे ॿियो न आहे त कम अज़ कम उते जेकॾहिं असांखे यादि कंदा तॾहिं बि उन्हनि जी माना ख़ासि करे सर जेके ॿाहिरि वीचारा रहनि था, सऊदी आहे, दुबई आहे, पंहिंजे ॿचड़नि जे लाइ हलाल रोज़ी कमाइनि था पिया, उन्हनि मुसाफ़िरनि जी वॾी क़दुरु क़ीमत आहे। अल्लाह ताला उन्हनि वीचारनि जी मदद फ़रमाए ऐं उन्हनि जे हलाल रिज़्क़ जे अंदरि बरकतूं अदा फ़रमाए। ऐं मुंहिंजे ख़्याल में हाणे निमाज़ जो टाइम थियण वारो आहे। इनशाअल्लाह अॼु त हेॾे आया आहियूं, वरी सुभाणे जाॾे वियासीं त वरी इनशाअल्लाह वरी पंहिंजो तरतीब ठाहींदासीं। जज़ाकुमुल्लाह ख़ैर।